हिते आम ख़बर खां वाक़िया ॻाईंदारूं। ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिक्योरिटी फोर्सेस ॻुझे इतलाह ते ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े ज़िले में ऑपरेशन कयो आहे। अहम ख़बर ही आवाज़ सां शेयर कयूं पिया। ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिक्योरिटी फोर्सेस जे ॻुझे इतलाह ते ॾखण वज़ीरिस्तान जे ज़िले में ऑपरेशन कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾेवट थी आहे। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त फायरिंग जी ॾेवट दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। ISPR मूजिबि मारिजी वियल दहशतगर्द केतिरनि ई दहशतगर्दी जी कार्रवाई में मुलविस हुआ। इलाइक़े में दहशतगर्दनि जी इम्कानी मौजूदगीअ सबबि क्लियरेंस ऑपरेशन पिणु कयो पियो वञे। ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया नाज़रीन। ॾखण वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई में 2 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सिक्योरिटी फोर्सेस ॻुझे इतलाह ते ॾखण वज़ीरिस्तान जे ज़िले में ऑपरेशन कयो आहे। ऑपरेशन दौरान सिक्योरिटी फोर्सेस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾेवट थी आहे। पाक फौज जे तर्जुमान जो चवणु आहे त फायरिंग जी ॾेवट दौरान 2 दहशतगर्द मारिजी विया। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी तज्ज़िये निगार सिद्दीक़ साजिद सां। सिद्दीक़ साहब, इस हवाले से ISPR का मजीद क्या कहना है? जी निदा, बिल्कुल मुल्क भर में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन दहशतगर्दी के खात्मे के लिए जारी हैं। जनूबी वज़ीरिस्तान में भी दहशतगर्दों की मौजूदगी की इतलात पर खुफिया ऑपरेशन जो है वो किया गया। इस ऑपरेशन के दौरान दहशतगर्दों और सिक्योरिटी फोर्सेज में फायरिंग का शदीद तबादला हुआ, जिसके नतीजे में 2 दहशतगर्द मारे गए। इन हलाक दहशतगर्दों के कब्जे से असला और भारी मिकदार में धमाका खेज मवाद भी बरामद हुआ है। ये दहशतगर्द इलाके में दहशतगर्दी की मुतअद्दिद कार्रवाइयों में मुलव्वस थे। इलाके में पाए जाने वाले किसी दूसरे दहशतगर्द के खात्मे के लिए सर्च ऑपरेशन भी किया गया। और ISPR ने यह भी कहा है कि सिक्योरिटी फोर्सेज मुल्क से दहशतगर्दी की लानत को खत्म करने के लिए पुरअज़म है। जी बहुत शुक्रिया सिद्दीक़ साहब अपडेट करने के लिए।